नाज़रीन हिते वांग ख़बर ॾींदा आहियूं त वॾे सियासी पार्टियुनि जे मेंबरनि जो चूंड मुलतवी करण जे ठहराउ ते सेनेट में गैर ज़िम्मेवाराणो ऐं गैर संजीदा रवैयो वाइको थी वियो आहे। वॾे सियासी पार्टियुनि जे मेंबरनि जो चूंड मुलतवी करण जे ठहराउ ते सेनेट में गैर ज़िम्मेवाराणो ऐं गैर संजीदा रवैयो वाइको थी वियो आहे। ज़रियनि मूजिबि इतराज़ करण वारा मेंबर ऐवान जी कार्रवाई जो हिसो रहिया। ठहराउ वक़्तु ऐवान में 15 मेंबर मौजूद हुआ। सेनेट ज़रियनि मूजिबि कहिड़ा कहिड़ा मेंबर सेनेट इजलास में मौजूद रहा नाला साम्हूं अची विया आहिनि। सेनेटर कहदा बाबर, अब्दुल कादिर, नसीबुल्लाह बाज़ई, मंजूर काकड़, सेनेटर प्रिंस उमर अहमद जई, अहमद खान, दिलावर खान, हिलाल रहमान भी ऐवान में मौजूद रहा। सेनेटर हिदायतुल्लाह, कामरान अली आगा, समीना ज़हरा, सना जमाली, अफनानुल्लाह भी ऐवान में शरीक थियो। सेनेटर बहरमंद तुंगी, गुरदीप सिंह भी ऐवान जी कार्रवाई में मौजूद रहो। अणपूरे कोरम बावजूद कंहिं भी मेंबर कोरम की निशानदही न कई। सेनेट ज़ाब्तनि मूजिबि कोरम की निशानदही न थी त कानून साज़ी करे सघिजे थी। मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा मेंबर मोहसिन अज़ीज़, फौजिया, अरशद, शहादत ऐवान शरीक न थिया। मेंबरनि पारां पार्लियामेंट में मौजूद हुजण बावजूद ऐवान की कार्रवाई में हिस्सो न वरितो। कहिड़ा कहिड़ा मेंबर शरीक थिया ऐं कहिड़ा न थिया, इन हवाले सां वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे इस्लामाबाद में सिंध टीवी न्यूज़ के ब्यूरो चीफ शाकिर सोलंगी सां। जी शाकिर, कहिड़ा कहिड़ा मेंबर इन कार्रवाई में अॼु मौजूद हुआ? हाँ जी बिल्कुल, अॼु चूंडू मुलतवी करण के हवाले से जेका करारदाद मंजूर थी है सेनेट में, तो पीपल्स पार्टी और नून लीग जेके वॾियूं पार्टियूं आहिनि उन्हनि जो हिकु हिकु मेंबर ऐवान में मौजूद हो। जॾहिं त उन्हनि जा इन करारदाद का पहिरियां ऐवान में आयल मेंबर भी जेके आहिनि उहे पार्लियामेंट के मुख़्तलिफ़ कमेटियुनि में वञी वेही रहिया ऐं ऐवान में मौजूद न हुआ करारदाद के मौके ते। बाक़ी जेके मेंबर घणा जेके हुआ उहे गैर हाज़िर रहा, उहे ऐवान में पार्लियामेंट में आया ही न। इन्हनि में जेके मेंबर मौजूद हुआ उन्हनि भी मुखालफ़त न कई। सेनेटर कहदा बाबर आहिनि, सेनेटर अब्दुल कादिर, सेनेटर नसीबुल्लाह बाज़ई, सेनेटर मंजूर काकड़ इन्हनि हिमायत कई ऐं सेनेटर प्रिंस उमर अहमद जई, सेनेटर अहमद खान, सेनेटर दिलावर खान त इहा करारदाद पेश कई। सेनेटर हिदायतुल्लाह ऐं सेनेटर कामिल अली आगा भी मौजूद हुआ। सेनेटर समीना ज़हरा, सेनेटर सना जमाली, सेनेटर अफनानुल्लाह नून लीग जो सेनेटर है जै मुखालफत कई। सेनेटर बहरामंद तंगी इहो मौजूद रहो, पीपल्स पार्टी सेनेटर पर मुखालफत न कई। सेनेटर गुरदीप सिंह पीटीआई जो है इन भी मुखालफत न कई ऐं कंहिं भी मेंबर कोरम की भी निशानदेही पूरी न कई। 14 मेंबर हुआ ऐवान में, जॾहिं त कोरम भी पूरो न हुयो ऐं उनके बावजूद कोरम की निशानदेही न कई। तो इन मां सियासी जमातुनि जो इन करारदाद के हवाले से रोकण के हवाले से वॾियूं जेके जमातूं आहिनि नून लीग, पीपल्स पार्टी ऐं पीटीआई, उन्हनि जी गैर संजीदगी ज़ाहिर थे पई। अॻ में माज़ीअ में इन क़िस्म जूं जेके सेनेट में कानून साज़ियूं थींदियूं रहियूं आहिनि जंहिंमें मिली भगत जा इंकशाफ थींदा रहिया आहिनि। त इहे जमातूं वॾियूं जेके आहिनि उनजी मिली भगत हूंदी आहे। बज़ाहिर उहे राज़ी न हूंदियूं आहिनि पर अंदर खाना राज़ी हूंदियूं आहिनि ऐं पंहिंजे मेंबरनि खे हिदायतूं ॾींदियूं आहिनि त बाबा तव्हां सेनेट में न वञिजो। अॼु बि अहिड़ा ख़दशा ज़ाहिर कया पिया वञनि त शायदि सियासी जमातुनि जी इन में का मिली भगत न हुजे, जंहिंजे करे उन जा आयल मेंबर भी जेका पार्लियामेंट में मौजूद मेंबर भी करारदाद के मौके पर गायब रहा। जी ठीक है शाकिर, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।